नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त तहरीक इंसाफ़ जी MP दुआ भुट्टो पंहिंजी भेण तरफ़ां सिंध असेंबली में टिकटॉक वीडियो ठाहिण ते माफ़ी घुरी वठी है ऐं पंहिंजी भेण खे ऐवान में टिकटॉक वीडियो न ठाहिण घुरिजे हा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।